वीडियो में असी 2.3 एक्सरसाइज के बारे में सीखंदासीं। 2.3 एक्सरसाइज में ब रूल्स हैं। एकड़ो रूल पावर जे मथा पावर, सग जे मथा सग, पावर जे मथा पावर। बियो रूल है जॾहिं क्वेश्चन रूल यानी बेस सेम हुजे ऐं असी बेस सेम हुजे तो उनके पावर डिफरेंट हुजन कीअं सॉल्व कजे। अचो तो इन बारे में सीखूं था। सम नंबर पहिरियों 2.3 एक्सरसाइज जो सॉल्यूशन। टेन पावर 3 होल पावर 2। जॾहिं भी पावर जे मथा पावर हुजे तो उन्हनि खे मल्टीप्लाई कबो। 10 पावर 3 होल पावर आहे, इहो मल्टीप्लाई थींदो हिन सां। त 10 पावर टोटल घणो थींदो? 10 पावर 6 थी वेंदो। 10 पावर 6 मीन्स 10 मल्टीप्लाई बाय 10 इंटू 10 6 टाइम्स। 6 दफ़ा मल्टीप्लाई कंदासीं। जॾहिं 10 खे असीं 6 दफ़ा मल्टीप्लाई कंदासीं त आंसर ईंदो 10 जे पोयां 6 ॿुड़ियूं। इहो आंसर थी वियो। प्रॉब्लम नंबर 2। प्रॉब्लम नंबर 2 में 2 पावर 3 होल पावर 2 होल पावर 2 होल स्क्वायर 2 क्यूब होल स्क्वायर। सॉल्यूशन हिन सॉल्यूशन थींदो जॾहिं भी पावर जे मथा पावर हुजे त मल्टीप्लाई थींदा आहिनि पावर पाण में। 2 क्यूब इंटू 2 पावर मल्टीप्लाई कंदा। 2 जे मथां थींदो पावर 6, 2 पावर 6। 2 जो 6 पावर फाइंड कंदासीं। 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 6 टाइम्स 1 2 3 4 5 6 दफ़ा। त ही थी वेंदो आंसर 64 थी वेंदो। प्रॉब्लम नंबर 3 स्क्वायर is again square and whole square. Okay, let's see solution. Let's now जॾहिं भी पावर जे मथा पावर ऐं पावर मथा हुजे त सब मल्टीप्लाई थींदा पावर। 3 स्क्वायर अगेन दिस स्क्वायर, ही भी मल्टीप्लाई थींदो, ही भी मल्टीप्लाई थींदो। त 3 जे मथां पावर थी वेंदो 8। 3 जो 8 पावर छॾाईंदासीं जॾहिं 3 इंटू 3 इंटू 3 8 टाइम्स वी विल गेट दिस आंसर 6561। क्वेश्चन नंबर 4 प्रॉब्लम 4। 2 जो स्क्वायर अगेन स्क्वायर, ही नेगेटिव आहे, स्क्वायर था तंहिंजे करे ही पॉजिटिव थी वेंदो। 2 स्क्वायर पॉजिटिव इन करे थी वियो जो मथां स्क्वायर आहे इंटू 2। जॾहिं भी ॿधी पावर मथां हूंदो आहे नेगेटिव नंबर भी पॉजिटिव थी वेंदो आहे। ॿई पावर मल्टीप्लाई कंदासीं, ॿिनि जे मथां 4 पावर थी वेंदो। 4 पावर खे मल्टीप्लाई कयूं 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 मल्टीप्लाई कंदासीं त आंसर जेको ईंदो उहो ईंदो 2 2 ज़ा 4 4 2 ज़ा 8 8 2 ज़ा 16 2 4 4 8 8 2 16 आंसर। हिन क्वेश्चन में रूल इहो आहे जॾहिं बेस सेम हूंदो आहे, बेस सेम हुजे ऐं पावर डिफरेंट ऐं डिवाइड में हुजनि, हिन खे चइबो आहे क्वोशंट रूल। ठीकु आहे, क्वोशंट रूल में पावर जेके आहिनि उहो सबट्रैक्ट थींदा आहिनि। मथे मां हेठियों पावर सबट्रैक्ट थींदो आहे, कट थींदो आहे। यानी 3 पावर 7 बेस सेम आहिनि न, बेस सेम आहिनि, बेस हेठियों आहे ही ऐं मथियां पावर आहिनि। हे 7 पावर आहे, 2 पावर आहे। 7 मां 2 सबट्रैक्ट कयो त हाणे 3 जे मथां पावर ईंदो 5। हाणे 3 5 पावर मल्टीप्लाई कंदव 5 टाइम्स 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 यू विल गेट रिज़ल्ट। असांखे रिज़ल्ट मिलंदी 3 टिका 9 9 टिका 27 3 27 81 81 खे 3 सां ज़रूरु कंदव 243 आंसर। ही सॉल्व कयूं। क्वेश्चन नंबर 6 प्रॉब्लम नंबर 6। जॾहिं भी ॿधी पावर हूंदो आहे त नेगेटिव पॉजिटिव थी वेंदो आहे। हिते भी ॿधी पावर आहे पॉजिटिव थी वेंदो, हिते भी ॿधी पावर आहे पॉजिटिव थी वेंदो।
ठीकु आहे त हीअ थी वेंदो 4 पावर 4 ॿई पॉज़िटिव थींदा या भले ॿिन्ही खे नेगेटिव वठी पोइ पावर छॾायो पोइ सॉल्व कयो आख़िर में त बि सही आहे त हाणे 4 पावर 4 मां ही 2 पावर सब्ट्रैक्ट कंदासीं त -4 पावर स्क्वायर हूंदो त पॉज़िटिव थींदो स्क्वायर कयो 4 -4 × -4 त बि 16 थी वेंदो अगरि 4 खे 4 सां कयो त बि 16 थी वेंदो आंसर। क्वेश्चन नंबर 7 तमामु आसान आहे इन वांगुरु ई आहे ए जे मथां पावर 9 आहे ऐं ही 2 आहे मथे वेंदो सब्ट्रैक्ट थींदुसि त ए ते पावर घणो अची वेंदो 7 आंसर। हिन में ए बि आहे कोफिशिएंट बि आहे ए बि आहे बी बि आहे त हाणे नंबर खे नंबर सां डिवाइड कयो 8 खे 4 सां डिवाइड कंदासीं त 2 ईंदो ही पावर सां ए सां ऐं बी सां ए जे मथां 3 पावर आहे हिन जे मथां न आहे मक़सदु हिकु पावर आहे पावर लिखियलु न आहे माना हिकु पावर हूंदो आहे -1 बी पावर 5 -1 त आंसर जेको थी वियो 2a² b4 आंसर।